ही आहे परसी परसो परसराम। माइट शादी करण जे लाइ चई चई थकजी पिया आहिनि ऐं ही महाशय अञा ताईं कुंवारो आहे। फीलिंग फ्रेश? अचो त ॼाणूं था छो नथो करे शादी। छा शादी? ओ कम ऑन, ये भी का उम्र है शादी करने? दिस इज द एज टू पार्टी। मुझे मतलब आ कि कुछ कमाया घुमा फिरा, न कि शादी क्या तकड़ के रिया वो ॾिसंदासीं। परसी हाणे सुठी नौकरी करे सुठो कमाइण लॻो आहे ऐं हाणे परसीअ मां थी वियो आहे परसो, पर शादी छो न कई अथई? शादी? अरे भाई कई मेहनती संस्कारी ऐं कमाऊ छोकरी भी तो पसंद अचे। ऐं बाय द वे तकड़ के रिया वो ॾिसंदासीं। परसी हाणे परसे मां थी वियो आहे परसराम। पर ही छा, ही त उदास पियो लॻे। 43 साल उम्र थी वई आहे, हाणे छोकरी त छा माई भी न थी। आखिर कीअं थींदी शादी? रिश्तो.com ते। छा? जी हाँ दोस्तों, बस हिकु फ्री रजिस्ट्रेशन ऐं तंहिंखां पोइ नॉमिनल मेंबरशिप चार्जिस में घर वेठे ऑनलाइन प्रोफाइल्स ॾिसी पंहिंजे पसंदीअ जो जीवन साथी चूंडे सघो था। रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी।